मुअल न हुजां हा त गाॾी निकितल ॾिसी हा। वताये फ़क़ीर जो हिकु वधीक दिलचस्प किस्सो। हिकु ॾींहुं वतायो फ़क़ीर पंहिंजे अमड़ खां कावड़जी निकितो ऐं चयाईं त अमड़ हिन घर में वरी न ईंदसि ऐं किथे वञी थो मरां। ईअं चई वतायो फ़क़ीर अची हिकु क़बर में कंहिं खॾ जे पासे में सुम्ही रहियो ऐं पोइ खॾ खोटे नेठि उन में ई सुम्ही रहियो ऐं सा चयाईं त साह निकिरी वञे तेसिताईं हिते सुतो पियो हूंदसि। मुक़ाम जे भर में का बनी हुई जंहिंजो पाणी भॼी वञी वाट में पियो हो। सो उतां को बैलगाॾी वारो माल सां भरियल गाॾी काए अची लंघियो ऐं उते गप हुअण सबबु गाॾी घिची पई ऐं होका करण लॻो त ॿेली को ओरे परे आहे हमरा, हुजे त अचे ॿेली मुंहिंजी मदद करे, गाॾी गती पई अथमि। उहो हमरा होको ॾेई रहियो हो ऐं वताये ॿुधी वरितो। वताये चयो त यार सॾ त तुंहिंजो ॿुधो अथमि, दिलि बि चए पई त तुंहिंजी मदद बि करियां, पर मुओ पियो आहियां। जे मुअल न हुजां हा त गाॾी हिन खां अॻु ॿाहिरि निकितल ॾिसी हा। तो साथियों, उम्मीद आहे त वताये फ़क़ीर जो हीउ किस्सो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।